अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदो। दोस्तों ही मुंहिंजो पंहिंजो अकाउंट आहे ITX अली शेर, ही को फेक बैक अकाउंट न आहे। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे नएं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मुंहिंजे हिन अकाउंट में तव्हांखे इहो सेखारे वेंदो त मोबाइल जी सेटिंग कीअं कबी आहे, या त वरी को वीडियो कीअं शूट कबो आहे, या त वरी कीअं एडिटिंग कबो आहे। मूंखे तव्हां कमेंट में लाज़मी ॿुधाईंदा जीअं तव्हांखे आउं सम्झाए सघां त वीडियो एडिटिंग कीअं कबो। जे त दोस्तों मुंहिंजो हिकु पहिरीं ॿियो चैनल हो जिते सब्सक्राइब हुआ 44,000, उहो ख़बर कान्हे कीअं बंदि करे छॾियो आहे। इन खां अलावा मूं हीउ ॿियो अकाउंट ठाहियो आहे ITX अली शेर सोलंकी। इनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा जीअं त तव्हांखे सभु कुझु या अहिड़ी का शइ तव्हांखे सेखारे सघूं, या त वरी वधीक मालूमात तव्हां ताईं पुॼाइण ताईं हिनखे वीडियो खे शेयर कंदा या वरी सब्सक्राइब कंदा त जीअं नई का शइ तव्हां ताईं पुॼी सघे। ऐं यूट्यूब टीम खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे अकाउंट खे सपोर्ट कंदा ऐं ॿियनि भाइरनि खे बि गुज़ारिश आहे त मुंहिंजे अकाउंट खे या अॼु खे सब्सक्राइब कंदा त जीअं वधीक मालूमात तव्हां ताईं पुॼी सघे मुंहिंजे वीडियो ॾिसण लाइ, या त वरी का अहिड़ी नई शइ सिखण लाइ हिन अॼु खे सब्सक्राइब कंदा त जीअं नई मालूमात तव्हां ताईं पुॼी सघे।